नाज़रीन, सेवण भरसा ॻोठ सजावल टालपुर में संगावती तकरार तां मारिजी वियल ॿिनि फुफाटनि जा समूरा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मक़तूलनि जे पीउ जो चवणु आहे त आज़ाद घुमंदड़ जवाबदारनि खां संदन घर भातियुनि जी हयातियुनि खे ख़तरो आहे। उहो इंसाफ़ लाइ पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदो। वधीक तफ़सील रियाज़ जमाली जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं वक्त सेवण भरसा ॻोठ सिजावल टालपुर में मौजूद आहियूं। सिजावल टालपुर में जो संगावती तकरार तां फुफाट हथां जेके ॿ सगा भाउर बेदर्दी सां क़त्ल कया विया। 18 ॾींहं गुज़रण खां बावजूद बि जेके उन मां 6 जवाबदार जेके उन मां 2 गिरफ़्तार कया विया। अञा 4 जवाबदार जेके से रूपोश आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ जेको इंसाफ़ न मिलण जे करे हींअर बि जेके मक़तूलनि जा वारस उनजे जेको आहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। कुछ कोन थियो जेके वठी आयो आहे उहो एसएचओ बाक़ाइदे हुनखे थधा पाणी हंध बिस्तरा चांहियूं मानियूं सभु खाराए पियो। कुझु हुन थो वञे इन्हनि खे मोचड़ा लॻनि त साॻिया जिथे हूंदा उते होॾे चवंदा बाबा हलो। सभु हुनखे नंग बंग सभु हुनखे इहे ॾिठल आहिनि। सो पुलिस कुझु कोन ॿिन्हिनि खे विहारियो ॾाढो पंहिंजो मज़े सां फ्रिजनि जो पाणी बोतलूं थधा हंध बंद चवंदे उहो कैदी आहिनि ई कोन। बस ये बब गिरफ्तार किया कुछ भी को ना जाने क्या मुझे बच्चेड़ा बस इहीं पे आए पैसो वठी उन्हनि जे अलाए कुछ भी को ना जाने कुछ को पैसो जो कमा सा गरीब आहियूं असां मिसकीन आहियूं। उन्हनि खे पैसो घणो आहे ॿार बि वठी उन्हनि जा छॾे था ॾियनि। उन्हनि खे पैसो आहे पैसे जे करे मुंहिंजा बच्चेड़ा मारे विया आहिनि। को अदालत असांजो इंसाफ़ कोन थियो। असां उते रहूं था दाऊं था कयूं रोऊं था उहो चई असां तव्हां घर वञो असां उनखे गिरफ़्तार कंदा। उन्हनि अञा 2 गिरफ़्तार कया 4 अञा रूपोश आहिनि उहे असांखे मारे वेंदा। अॼु 20 ॾींहं आहे जेके मुंहिंजा भाइर क़त्ल थिया आहिनि निसार अकरम। अॼु ताईं पुलिस जेके से 2 माण्हू गिरफ़्तार कया 4 न कयूं। 4 माण्हू जेके न कयूं उहे केॾां विया आसमान ते विया ज़मीन खाई वई उन्हनि खे चइनि 4 आहिनि 4 ई पिया घुमनि 2 गिरफ़्तार कयईं। असांजो निसार अकरम ईअं क़त्ल थी विया आहिनि। अॼु 20 ॾींहं असां लाइ कुझु बि कोन थियो आहे। वरी असांखे धमकियूं था ॾियनि हिन बच्चनि खे हिन हिकिड़ो तव्हांजो भाउ हिन खे मारे वेंदासीं। गिरफ़्तार कयो पुलिस कुझु बि कोन कयो आहे। हाणे असां मुराद अली शाह खे अपील था कयूं त हुननि खे गिरफ़्तार कयो। निसार ऐं अकरम जे वारसनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। उनमें बेतमादी ज़ाहिर कंदे सेवण पुलिस ते इल्ज़ाम लॻायो आहे त सेवण पुलिस जवाबदार धुर जो जेको धुर बणियल आहे ऐं जेके जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि उनखे पिणु जेको आहे VIP नमूने सां जेको आहे महिमान तरीक़े सां रहायो वेठा आहिनि। ऐं पुलिस जेके उन्हनि जा जेके नंग गिरफ़्तार कया उन पैसा वठी करे उन्हनि खे छॾे ॾिनो आहे। ऐं जेको हिननि पुलिस ड्रामो कयो आहे उहो सिर्फ़ु उन जा घर जो जेको हिकु दीवार ड्राहे असांखे मुतमइन करण जे लाइ वरी उहे वापसि हलिया विया आहिनि। उन्हनि जो जेको माल मता जी पुलिस पाण जेको आहे सो हिफ़ाज़त करी आहे। हिननि चितारी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं SHO सेवण न हटायो वियो ऐं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त सूमर जे ॾींहुं इंडस हाईवे ते पका चना वटि ही पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। कैमरामैन शाह टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली।